बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। यासीन वल क़ुरआनिल हकीम। यासीन कसम आहे क़ुरान हकीम जो। इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तक़ीम। बेशक तव्हां ए रसूल अरबी सचन रसूलनि मां आहे ऐं तव्हां बिल्कुलु सिधे रस्ते ते आहे। तंज़ीलल अज़ीज़िर रहीम। क़ुरान करीम अल्लाह ताला जे तरफ़ां नाज़िल थियल आहे। लितुंज़िर क़ौमन मा उंज़िर आबाउहुम फहुम गाफ़िलून। इन लाइ त तव्हां इन ये क़ुरान करीम सां उन क़ौम खे अज़ाब खां ॾेजारियो जिन जे वॾनि खे बि न ॾेजारियो वियो, पोइ उहे गाफ़िल आहिनि। लक़द हक़्क़ल क़ौलु अला अक्सरिहिम फहुम ला युमिनून। बेशक उन्हनि मां घणनि ते तक़दीर इलाही साबित थी चुकी आहे, पोइ इहे ईमान न आणींदा। इन्ना जअलना फी अअनाक़िहिम अग़लाला फहिय इलल अज़क़ान फहुम मुक़महून। बेशक असां उन्हनि जे कंधनि में ॻंठ विझराया आहिनि, पोइ इहे खाॾनि ताईं उन में जकड़ियल आहिनि, पोइ उहे कंध हेठि करे नथा सघनि। वजअलना मिन बैन अयदीहिम सद्दन वमिन ख़ल्फिहिम सद्दा फ़अग़शयनाहुम फ़हुम ला युबसिरून। ऐं असां उन्हनि काफ़रनि जे अॻियां ऐं पोयां रुकावटूं पैदा कयूं आहिनि, पोइ असां उन्हनि जे निगाहुनि ते पर्दा विधा आहिनि, पोइ इहे ॾिसी नथा सघनि। वसवाउन अलैहिम अअंज़रतहुम अम लम तुंज़िरहुम ला युमिनून। ऐं बराबरि आहे इन्हनि लाइ तव्हां इन्हनि खे ॾेजारियो या न ॾेजारियो, उहे ईमान न आणींदा। इन्नमा तुंज़िरु मन इत्तबअ अज़्ज़िक्र वख़शिय अर्रहमान बिलग़ैब फबश्शिरहु बिमग़फ़िरतिन वअज्रिन करीम। तव्हांजो ॾेजारण त उन खे नफ़ो ॾे थो जेको क़ुरान करीम जी ताबेदारी करे थो ऐं बिना ॾिठे अल्लाह ताला जो ख़ौफ़ करे थो, पोइ अहिड़े शख़्स खे मग़फ़िरत ऐं अजर अज़ीम जी बिशारत ॾियो। इन्ना नहनु नुहयिल मौता वनक्तुबु मा क़द्दमू वआसारहुम वकुल्ल शैइन अहसयनाहु फी इमामिन मुबीन। बेशक असीं ई मोलनि खे जियरो कंदासीं ऐं असीं संदन नेक ऐं बुरा अमल लिखूं था ऐं असां हर शइ खे लोहे महफूज़ में लिखायो आहे। वضرب لهم مثلا أصحاب القرية إذ جاءها المرسلون। ऐं रसूल अरबी तव्हां इन्हनि लाइ हिकु ॻोठ यानी अंताकिया वारनि जो मिसाल बयान करियो जॾहिं उन्हनि वटि दीन जा कासिद पहुता। إذ أرسلنا إليهم اثنين فكذبوهما فعززنا بثالث فقالوا إنا إليكم مرسلون। यानी जे वक़्तु असां उन्हनि ॾांहुं ॿ कासिद मोकिलिया, पोइ उन्हनि ॿिन्ही कासिदनि खे न मञियो, पोइ असां उन्हनि ॿिनि खे टीं कासिद सां मज़बूत बनायो, पोइ उन्हनि चयो त बेशक असीं तव्हां ॾांहुं मोकिलिया विया आहियूं। قالوا ما أنتم إلا بشر مثلنا وما أنزل الرحمن من شيء إن أنتم إلا تكذبون। इन्हनि चयो न आहियो तव्हां मगर असां जहिड़ा बशर यानी इंसान, ऐं अल्लाह ताला का शइ नाज़िल न कई आहे, तव्हां त साफ़ कूड़ा आहियो। قالوا ربنا يعلم إنا إليكم لمرسلون। इन्हनि कासिदनि चयो असांजो रब ॼाणे थो त बेशक असीं तव्हां ॾांहुं मोकिलियल आहियूं। وما علينا إلا البلاغ المبين। ऐं असांजे ज़िम्मे त फ़क़ति साफ़ तबलीग करणु आहे। قالوا إنا تطيرنا بكم لئن لم تنتهوا لنرجمنكم وليمسنكم
وليمسنكم منا عذاب أليم इन्हनि चयो बेशक असीं तव्हांखे मनहूस सम्झूं था कसम सां जेकॾहिं तव्हां तबलीग खां न रुकिया त असीं ज़रूर तव्हांखे संसार कंदासीं ऐं तव्हांखे ज़रूर असां खां सख़्तु अज़ाब पहुचंदो قالوا طائركم معكم أئن ذكرتم بل أنتم قوم مسرفون कातिलन चयो त तव्हांजी मनूसी तव्हां सां गॾु आहे छा नसीहत जे करे तव्हांखे मनूसी लॻे थी बल्क तव्हां शिरक जे करे हद खां वधंदड़ क़ौम आहियो وجاء من أقصى المدينة رجل يسعى قال يا قوم اتبعوا المرسلين ऐं शहर जे परे पासे खां हिकु माण्हू यानी हबीब नजार टोड़ंदो आयो उन चयो ए मुंहिंजी क़ौम तव्हां उन्हनि काफ़िरनि जी ताबेदारी करियो اتبعوا من لا يسألكم أجرا وهم مهتدون जेके तव्हां खां तबलीग जो को उजरो नथा वठनि ऐं उहे हिदायत कयल आहिनि وما لي لا أعبد الذي فطرني وإليه ترجعون ऐं मूं लाइ कीअं मुनासिब थिए थो त आऊं उन अलाह ताला जी इबादत न करियां जंहिं मूंखे पैदा फरमायो ऐं तव्हां उन ॾांहुं मोटाया वेंदा أأتخذ من دونه آلهة إن يردني الرحمن بضر لا تغن عني شفاعتهم شيئا ولا ينقذون छा आऊं अलाह खां सवाइ को महबूद वठां जेकॾहिं अलाह ताला मूं लाइ कंहिं तकलीफ़ जो इरादो करे उहो महबूद मुंहिंजी का सिफ़ारिश न करे सघे ऐं न मूंखे अज़ाब इलाही खां बचाए सघे إني إذا لفي ضلال مبين बेशक उन वक़्तु आऊं साफ़ गुमराही में हूंदुसि إني آمنت بربكم فاسمعون बेशक मूं पंहिंजे रब ते ईमान आंदो आहे पोइ तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो قيل ادخل الجنة قال يا ليت قومي يعلمون بما غفر لي ربي وجعلني من المكرمين उनखे चयो वियो त तूं बिश्त में दाख़िल थी उन चयो काश मुंहिंजी क़ौम खे मालूम थिए हा त मूंखे मुंहिंजे रब कहिड़े सबब जे करे बख़्श करे छॾियो ऐं मूंखे जन्नत में मुकरम बाननि मां कयो وما أنزلنا على قومه من بعده من جند من السماء وما كنا منزلين ऐं न मोकिलियो उन क़ौम ते उन खां पोइ को लश्कर आसमान मां ऐं न असां लश्कर लाहींदड़ हुआसीं إن كانت إلا صيحة واحدة فإذا هم خامدون न हो इहो यानी कयल अज़ाब मगर हिकिड़े फ़रिश्ते जी दान पोइ उन वक़्तु उहे सभु मरदड़ आहिनि يا حسرة على العباد ما يأتيهم من رسول إلا كانوا به يستهزئون अलाह ताला फरमाईंदो अफ़सोस आहे उन्हनि बाननि ते न आयो उन्हनि वटि को रसूल मगर उहे पैगंबरनि सां मज़ाक कंदा हुआ ألم يروا كم أهلكنا قبلهم من القرون أنهم إليهم لا يرجعون छा मके जा काफ़र इहो नथा ॾिसनि त उन्हनि खां अॻ में असां केतिरा ॻोठ हलाक कया बेशक उहे उन्हनि ॾांहुं नथा मोटनि وإن كل لما جميع لدينا محضرون ऐं बेशक समूरी मखलूक क़यामत जे ॾींहुं असांजे अॻियां हाज़िर कयल आहिनि وآية لهم الأرض الميتة أحييناها وأخرجنا منها حبا فمنه يأكلون ऐं उन्हनि यानी काफ़रनि लाइ हिकु निशानी गैराबा ज़मीन आहे जेके असां आबाद करियूं था ऐं उन ज़मीन मां असीं अनाज पैदा करियूं था पोइ उन मां इहे खाइनि था وجعلنا فيها جنات من
نخيل وأعناب وفجرنا فيها من العيون ऐं असां उन ई ज़मीन मां खजूर ऐं अंगूरनि जा बाग पैदा कया ऐं उन ई ज़मीन मां चश्मा पैदा कया ليأكلوا من ثمره وما عملته أيديهم أفلا يشكرون उन लाइ त इहे उन जा मेवा खाइनि ऐं उन्हनि जे हथनि इहो कमु न कयो छा पोइ अञा बि इहे शुक्र नथा कनि سبحان الذي خلق الأزواج كلها مما تنبت الأرض ومن أنفسهم ومما لا يعلمون मुक़दस आहे उहा ज़ात जंहिं जोड़ा बनाया उन्हनि शयुनि मां जेके ज़मीन पैदा करे थी ऐं उन्हनि जे नफ़्सनि मां ऐं उन्हनि शयुनि मां जिन खे इहे नथा ॼाणनि وآية لهم الليل نسلخ منه النهار فإذا هم مظلمون ऐं इन्हनि लाइ हिकु निशानी राति आहे असां उन मां ॾींहं खे छिके था वठूं पोइ उन वक़्तु इहे ऊंधाई में आहिनि والشمس تجري لمستقر لها ذلك تقدير العزيز العليم ऐं सिज पंहिंजे मुक़रर हद ॾांहुं हली रहियो आहे इहा तक़दीर ग़ालिब साहिब इल्म जी आहे والقمر قدرناه منازل حتى عاد كالعرجون القديم ऐं चंड लाइ बि असां मंज़िलूं मुक़रर कयूं आहिनि हेसि ताईं जो उहो खजीअ जे पुराणी टारी वांगुरु मोटे थो لا الشمس ينبغي لها أن تدرك القمر ولا الليل سابق النهار وكل في فلك يسبحون सिज खे इजाज़त नाहे जो उहो चंड खे पहुचे ऐं राति खे इजाज़त नाहे जो ॾींहं खां अॻु में अचे ऐं इहे सभई पंहिंजे फलकनि में सैर करे रहिया आहिनि وآية لهم أنا حملنا ذريتهم في الفلك المشحون ऐं उन्हनि लाइ ही बि निशानी आहे बेशक हिननि जे वॾनि खे यानी हज़रत नूह जी भरियल ॿेड़ी में असां सवार करायो وخلقنا لهم من مثله ما يركبون ऐं असां उन जहिड़ियूं ॿियूं ॿेड़ियूं उन्हनि लाइ ख़लकियूं जिन में इहे सवार थियनि था وإن نشأ نغرقهم فلا صريخ لهم ولا هم ينقذون ऐं जेकॾहिं असीं चाहियूं त इन्हनि खे ॿोड़े छॾियूं पोइ उन्हनि लाइ को बि मददगार नाहे ऐं न इहे पाण खे बचाए सघनि था إلا رحمة منا ومتاعا إلى حين मगर असांजे तरफ़ां इहा रहमत ऐं मुक़रर वक़्त ताईं मोहलत आहे وإذا قيل لهم اتقوا ما بين أيديكم وما خلفكم لعلكم ترحمون ऐं जंहिं वक़्तु इन्हनि खे चयो वञे थो त तव्हां दुनिया ऐं आख़िरत जे अज़ाब जो ख़ौफ़ करियो त मन तव्हां ते रहम कयो वञे وما تأتيهم من آية من آيات ربهم إلا كانوا عنها معرضين ऐं इन्हनि वटि जॾहिं अल्लाह ताला जी निशानियुनि मां का निशानी पहुचे थी त इहे उन खां इनकार कंदड़ आहिनि وإذا قيل لهم أنفقوا مما رزقكم الله قال الذين كفروا للذين آمنوا أنطعم من لو يشاء الله أطعمه إن أنتم إلا في ضلال مبين ऐं जॾहिं उन्हनि खे चयो वञे थो त तव्हां अल्लाह ताला जे ॾिनल रिज़्क़ मां ख़र्च करियो काफ़र मोमिननि लाइ चवनि था त छा असीं उन्हनि खे खारायूं जिन लाइ जेकॾहिं अल्लाह चाहे हा उन्हनि खे पाण खाराए हा तव्हां त साफ़ गुमराही में आहियो ويقولون متى هذا الوعد إن كنتم صادقين ऐं इहे चवनि था त इहो वाइदो यानी वरी ज़िंदह थियण जो कॾहिं ईंदो जेकॾहिं तव्हां सचा आहियो ما ينظرون إلا صيحة واحدة تأخذهم وهم يخصمون नथा इंकार कनि मगर हिकु ज़बरदस्त ताह जो जेका इन्हनि खे अची वठंदी ऐं इहे दुनिया जे इख़्तिलाफ़नि में हूंदा
فلا يستطيعون توصية ولا إلى أهلهم يرجعون पोइ उहे पंहिंजे घर वारनि लाइ वसियत करे न सघंदा ऐं न वरी पंहिंजे घर वारनि ॾांहुं मोटी सघंदा ونفخ في الصور فإذا هم من الأجداث إلى ربهم ينسلون ऐं जॾहिं ॿी सूर फूकी वेंदी पोइ उन वक़्तु इहे क़बरुनि मां निकिरी पंहिंजे रब करीम ॾांहुं डोड़दा ईंदा قالوا يا ويلنا من بعثنا من مرقدنا هذا ما وعد الرحمن وصدق المرسلون इहे चवंदा हाय अफ़सोस असांखे असांजी निंडुनि मां कंहिं उथारियो हीअ उथणु उहो आहे जंहिंजो वाइदो रहमान कयो हो ऐं रसूलनि सच फरमायो إن كانت إلا صيحة واحدة فإذا هم جميع لدينا محضرون इहा फ़क़ति हिकु दां हूंदी पोइ उन वक़्तु इहे समूरा असां वटि हिसाब लाइ हाज़िर कयल हूंदा فاليوم لا تظلم نفس شيئا ولا تجزون إلا ما كنتم تعملون पोइ उन ॾींहुं को नफ़्स कंहिं ते ज़ुल्म न कंदो ऐं तव्हांखे उन अमल जी जज़ा मिलंदी जेको तव्हां कयो हूंदो إن أصحاب الجنة اليوم في شغل فاكهون बेशक जन्नती उन ॾींहुं पंहिंजे पसंदीदा कमनि जूं ख़ुशियूं कंदड़ हूंदा هم وأزواجهم في ظلال على الأرائك متكئون इहे ऐं उन्हनि जूं घर वारियूं सायनि में पर्दे सां ढकियल तख़्तनि ते टेकूं हणंदड़ हूंदा لهم فيها فاكهة ولهم ما يدعون उन्हनि जन्नतियुनि लाइ उन में हर क़िस्म जा मेवा हूंदा ऐं उन्हनि लाइ उहो हूंदो जंहिंजी पाण मना कंदा سلام قولا من رب رحيم उन्हनि ते रब रहीम करीम जो सलाम हूंदो وامتازوا اليوم أيها المجرمون अल्लाह ताला क़यामत में फरमाईंदो हे मुजरिमो तव्हां अॼु ॾींहुं अलॻि थी वञो ألم أعهد إليكم يا بني آدم ألا تعبدوا الشيطان إنه لكم عدو مبين हे इंसानो छा मूं तव्हां खां वाइदो न वरितो हो त तव्हां शैतान जी ताबेदारी न कजो बेशक इहो तव्हां लाइ साफ़ दुश्मन आहे وأن اعبدوني هذا صراط مستقيم ऐं तव्हां मुंहिंजी इबादत कजो इहो ई सिधो रस्तो आहे ولقد أضل منكم جبلا كثيرا أفلم تكونوا تعقلون ऐं बेशक शैतान तव्हां मां तमामु घणी मख़लूक खे गुमराह कयो छा पोइ तव्हां नथे सम्झो هذه جهنم التي كنتم توعدون हीअ उहा जहन्नम आहे जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो वियो हो اصلوها اليوم بما كنتم تكفرون तव्हां पंहिंजे कुफर जे करे अॼु उन में दाख़िल थिया اليوم نختم على أفواههم وتكلمنا أيديهم وتشهد أرجلهم بما كانوا يكسبون अॼु असीं उन्हनि जे वातनि ते मोहरूं हणंदासीं संदन बदअमाली जे करे ऐं असां वटि संदन हथ ऐं पेर संदन मथां छाइजी ॾींदा ولو نشاء لطمسنا على أعينهم فاستبقوا الصراط فأنى يبصرون ऐं जेकॾहिं असीं चाहियूं हा त संदन अखियूं दुनिया में हिटाए छॾियूं हा पोइ इहे ॾिठल रस्ते ॾांहुं डोड़नि हा पर उहो बि खेनि ॾिसण में न अचे हा ولو نشاء لمسخناهم على مكانتهم فما استطاعوا مضيا ولا يرجعون ऐं जेकॾहिं असीं चाहियूं हा त घर वेठे संदन सूरतूं मिटाए छॾियूं हा पोइ न उहे वधी सघनि हा ऐं न पोइ हिते मोटी सघनि हा ومن نعمره ننكسه في الخلق أفلا يعقلون ऐं जंहिं माण्हू खे असीं उमिरि रसीद करियूं था त उन जी ख़िलक़त में ज़ौक़ पैदा करियूं था छा पोइ इहे नथा सम्झनि وما علمناه الشعر وما ينبغي له إن هو إلا ذكر وقرآن مبين ऐं रसूल अरबी खे
असां शेर चवण न सेखारियो ऐं न इहो संदन शायान शान आहे, नाहे इहा वही मगर नसीहत ऐं क़ुरान मुबीन لينذر من كان حيا ويحق القول على الكافرين. इन लाइ त उन माण्हू खे ॾेजारियो वञे जंहिंजी दिलि में ख़ौफ़े ख़ुदा आहे ऐं काफ़रनि ते तक़दीर इलाही साबित थी चुकी आहे. أولم يروا أنا خلقنا لهم مما عملت أيدينا أنعاما فهم لها مالكون. छा इन्हनि न ॾिठो त बेशक असां पंहिंजे दस्ते कुदरत सां उन्हनि लाइ चौपाया ख़लकिया, पोइ इहे उन जा मालिक आहिनि. وذللناها لهم فمنها ركوبهم ومنها يأكلون. ऐं असां उन्हनि लाइ चौपाया मुसखर यानी ताबेदार बनाया, पोइ उन्हनि मां किन ते इहे सवार थियनि था ऐं उन्हनि मां किन खे खाइनि था. ولهم فيها منافع ومشارب أفلا يشكرون. ऐं उन्हनि लाइ इन्हनि चौपायनि में घणा नफ़ा ऐं खीर वग़ैरह आहे, छा पोइ इहे शुक्र नथा कनि. واتخذوا من دون الله آلهة لعلهم ينصرون. इन्हनि यानी काफ़रनि अल्लाह ताला खां सवाइ महबूद बनाया आहिनि त मन उन्हनि जी मदद कई वञे. لا يستطيعون نصرهم وهم لهم جند محضرون. उन्हनि बुतनि खे संदन मदद करण जी ताक़त न आहे ऐं उहे पंहिंजे लश्कर समेत हाज़िर कयल आहिनि. فلا يحزنك قولهم إنا نعلم ما يسرون وما يعلنون. पोइ तव्हां खे संदन बेअदबी ॾुखी न लॻे, बेशक असीं ॼाणूं था जेको इहे लिकाइनि था ऐं जेको इहे ज़ाहिर कनि था. أولم ير الإنسان أنا خلقناه من نطفة فإذا هو خصيم مبين. छा इंसान यानी काफ़र न ॾिठो त बेशक असां उनखे हिकु कतरे मां पैदा कयो, हाणे उहो असां लाइ साफ़ दुश्मन आहे. وضرب لنا مثلا ونسي خلقه قال من يحيي العظام وهي رميم. ऐं असां लाइ मिसाल बयान करे थो ऐं पंहिंजी ख़िलक़त खे विसारे वेठो, चवे थो त इन्हनि ॻरियल हॾनि खे केरु ॼाणींदो. قل يحييها الذي أنشأها أول مرة وهو بكل خلق عليم. रसूल अरबी तव्हां फरमायो इन्हनि खे उहो ज़िंदह कंदो जंहिं पहिरें दफ़े इन्हनि खे पैदा कयो ऐं उहो हर मख़लूक खे चङी तरह ॼाणंदड़ आहे. الذي جعل لكم من الشجر الأخضر نارا فإذا أنتم منه توقدون. अल्लाह उहो आहे जंहिं तव्हां लाइ साए वण मां बाहि पैदा कई, पोइ तव्हां उन मां बाहि मारियो था. أوليس الذي خلق السماوات والأرض بقادر على أن يخلق مثلهم بلى وهو الخلاق العليم. उहो अल्लाह ताला जंहिं पंहिंजी कुदरत सां आसमान ऐं ज़मीनूं पैदा कयूं, छा उहो इन ॻाल्हि ते क़ादिर न आहे जो उन्हनि जहिड़ा ॿिया पैदा करे सघे? हा, ऐं उहो वॾे इल्म वारो ख़ालिक़ आहे. إنما أمره إذا أراد شيئا أن يقول له كن فيكون. पाण जॾहिं कंहिं शइ जी तख़लीक़ जो इरादो कंदो आहे, उनखे हुकुम कंदो आहे त थिए, पोइ फौरन उहा शइ थी पवंदी आहे. فسبحان الذي بيده ملكوت كل شيء وإليه ترجعون. पोइ पाक आहे उहा ज़ात जंहिंजे दस्ते कुदरत में मुकमिल इक़्तिदार यानी बादशाही आहे ऐं उन ई ॾांहुं सभई मोटाया वेंदा.